हैप्पी बर्थडे या हुसैन, हैप्पी बर्थडे मौला हुसैन, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब मौला अज 3 शाबान मौला हुसैन नबी सरदार जे कुल्हन ते सवारी करण वारे सरदार जी आमद विलादत जो ॾींहुं आहे। हे मौला जी सालगिरह जो केक कटियो अथसि। मौला इमाम हुसैन जी आमद जो वास्तो थी। अज जेके भी हिन दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार। हिन आगा पठान हाउस के क़यामत ताईं शादो आबाद फरमा। हिननि जा क़यामत ताईं इमाम हुसैन जो वास्तो थी बेड़ा पार फरमा। साईं कोरट जो रीडर कुर्बान अली सातो साईं खे, डॉक्टर रफ़ाकत सोलंकी साईं खे, असांजे जमात जे निगरान बाबा अरबाब अली साईं खे सेहत वॾी हयाती ऐं रोज़ी में सभिनी खे गंज अता फरमा। ऐं हिन ई साल कुर्बान साईं असां सभई ऐं हिन घर वारा ईरान इराक करबला जी ज़ियारत ते अचूं, मदीने अचूं, या दुआ कबूल फरमा। इमाम हुसैन जो वास्तो थी रब मुंहिंजी बीमारियूं तकलीफ़ूं मुंहिंजी ग़रीबत मिस्कीनी दूर फरमा। मौला हुसैन जो वास्तो थी मुतों गुरबतूं दूर फरमा। सॼी काइनात जे मोमिननि जूं गुरबतूं दूर फरमा। सभिनी जूं मोहताजूं तकलीफ़ूं सभु दूर फरमा। अॼु जंहिं भी मूंखे दुआनि जे लाइ चयो, अॼु वॾा ख़ुशि नसीब आहिनि उहे बाना जेके मौला हुसैन जे जशन मौला जे हिन सालगिरह वारे केक वारी न तकरीब में गॾनि। मौला जेके हथ दुआ जे लाइ खजल हिननि जा क़यामत ताईं बेड़ा पार। आफ़ताब सियाल साईं जा बेड़ा पार फरमा। मौला मुंहिंजा ऐं मुंहिंजे बचड़नि जा बेड़ा पार फरमा। ऐं असांजा जेके वॾड़ा फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि खे, साईं मोहम्मद जुमन पठान साईं खे, आगा मोहम्मद हयात पठान साईं खे, मुंहिंजे अबे अमा खे, निगरान साईं जे अबे अमा खे, कुर्बान साईं जे बाबा साईं खे जन्नतुल फिरदौस अता फरमा। असां सभिनी जो इमाम हुसैन जो वास्तो थी बेड़ो तार। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। नारे हैदरी।